अॼुकल्ह हर माण्हू इहा ई ॻाल्हि करे थो त बिजलीअ जो बिल वधीक अचे थो। माण्हू शिकायत कनि था त हिननि बिजलीअ जो इस्तेमालु बि नाहे वधायो। जिन जे घर में हिक ई एसी हुई उन्हनि जे घर में साॻी हिक ई एसी आहे। जॾहिं अव्हां ॿेड़ी परेशानीअ जो शिकार आहियो त बिजलीअ जे बिल में घटिताई जा तरीक़ा ॼाणे वठो। सभ खां पहिरियों अव्हां खे एहतियात करणो आहे त घर में का बि बत्ती या बल्ब अजायो ॿरंदड़ न छॾियो। बिजलीअ खे ॾींहं में इस्तेमालु करे वठो ऐं शाम जो 7 वॻे खां 10 वॻे ताईं इस्तेमालु न करियो या घटि इस्तेमालु करियो। अक्सर माण्हू इहो सोचींदा आहिनि त आम बल्ब ॿारण सां बिल घटि ईंदो, पर इहो ग़लति आहे। आम बल्ब एनर्जी सेवर्स ऐं एलईडी लाइट्स जे भेट में वधीक बिजलीअ ते हलनि था। ॻाल्हि कजे पीक आवर्स जी त हर शहर में इहो वक़्तु मुख़्तलिफ़ आहे। जीअं कराचीअ में शाम 7 खां 10 वॻे ताईं ऐं इस्लामाबाद में शाम 6 खां 10 या 7 खां 11 ताईं। इन्हनि वक़्तनि में बिजलीअ ते औज़ार हलाइण सां बिल वधीक ईंदो आहे। इन खां सवाइ गर्मियुनि में एसीअ खां वधीक छित वारा पखा ऐं स्टैंड वारा पखा हलाइजनि। पखनि ते बिजलीअ जो अघु 30 पैसा फ़ी कलाक आहे, जॾहिं त एसीअ ते 10 रुपया फ़ी कलाक चार्ज थिए थो। जेकॾहिं एसी हलाइण चाहियो था त उन खे 25 डिग्रीअ ते महफ़ूज़ करे हलायो। इन सां बिजलीअ जे ख़र्च में घटिताई ईंदी।